हिकु मक़नातीस चमक आहियां। मुंहिंजा ॿ तरफ़ हूंदा आहिनि, नॉर्थ पोल और साउथ पोल। मुंहिंजे आसपास मक़नातीसी मैदान हूंदो आहे जंहिं जे ज़रिए मां शयुनि खे कशिश कंदो आहियां ऐं परते धिकींदो आहियां। मुंहिंजे आसपास मक़नातीसी मैदान हूंदो आहे जंहिं जे ज़रिए मां शयुनि खे पाण ॾांहुं छिकींदो आहियां। ज़मीन बि हिकु तमामु वॾो मक़नातीस आहे ऐं हिन जा बि ॿ पोल्स हूंदा आहिनि, नॉर्थ और साउथ। ज़मीन जे अंदरे हिस्से में आयरन ऐं निकिल हूंदो आहे जेको ज़मीन खे मक़नातीसी बनाए थो, जंहिं जे नतीजे में मक़नातीसी मैदान याने मैग्नेटिक फील्ड पैदा थिए थी। छा तव्हां कॾहिं कंपास जे बारे में ॿुधो आहे? असां हिन खे तरफ़ ऐं जॻह मालूम करण लाइ इस्तेमाल कंदा आहियूं, पर छा तव्हां खे ख़बर आहे त ही कीअं कमु कंदो आहे? कंपास में हिकु निडिल हूंदी आहे जेका तमामु हल्के वज़न वारे मक़नातीस सां ठहियल हूंदी आहे। हीअ निडिल पंहिंजे दायरे में आज़ादीअ सां घुमंदी आहे। ही ॾिसो, ही आहे ज़मीन। हिन जे मथां नज़र अचण वारे कंपास जे निडिल जो उत्तर पोल ज़मीन जे मक़नातीस मैदान जे ओलह पोल सां कशिश कंदो ऐं हिन ई निडिल जो ॾखिण पोल ज़मीन जे मक़नातीस मैदान जे उत्तर तरफ़ कशिश कंदो। अहिड़ी तरह हीअ निडिल जॾहिं रेस्ट कंदी त हिक तरफ़ जो हिसो नॉर्थ ऐं ॿिए तरफ़ जो हिसो साउथ पोल खे फेस कंदो। अचो त हाणे असां मक़नातीस ठाहियूं। हिन लाइ तव्हां खे हिन सामान जी ज़रूरत हूंदी। सामान: निडिल, मैग्नेट, नंढड़ो काठ जो टुकड़ो ऐं पाणीअ जो प्यालो। तरीक़ो: ताक़तवर मक़नातीस इस्तेमाल कयो जेको स्टील जे सुईअ खे मक़नातीसी ताक़त ॾेई सघे। मक़नातीस वारी सुई काठ जे टुकड़े ते रखो। काठ जो टुकड़ो ऐं सुई पाणीअ जे प्याले में विझो ऐं इंतज़ार कयो त काठ ऐं सुई फिरी गिरी हिक जाइ ते बीहनि। उन्हीअ तरफ़ सुई इशारो कंदी जेॾां हूअ बीही रहंदी।